नंगर पार्कर ऐं छाछरो समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। कारूंजर जबल मां भेठियाणी ऐं गोड़दड़ो नदियूं वही आयूं आहिनि। मारूड़नि जे चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं जबार नोड़ियो खां। जबार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद डुकारल डे थरपारकर में एक बेरो बेर उम्मीद पैदा थी है। इन वक्त बरसात जो सिलसिलो जेको आहे वक़्फ़े वक़्फ़े सां थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, नंगर पारकर छाछरो समेत ॿिनि इलाइक़नि में जारी आहे। गर्मी जी शिदत खां पोइ बरसात पई आहे। बरसात खां पोइ मौसम जेको आहे थरपारकर जो इंतिहाई जो ख़ुशगवार थी वियो आहे। हिते जा मारूड़नि पारां जेके पोखाई कई हुई ॿनियुनि जी, उन्हनि खे बि हिन वक़्तु पाणी मिले पियो। थर जा ॿिया जेके सरहद वेझा इलाइक़ा आहिनि, डायली तालुके जा ॻोठ आहिनि, खींसर आहे, कीतार ऐं ॿियनि इलाइक़नि में हिन वक़्तु असांजी ॻाल्हि ॿोलती आहे बरसात जो सिलसिलो जेका उहो हलंदड़ आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त वधीक ॿिनि ॾींहंनि ताईं थरपारकर ऐं उमरकोट में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। जी शायद। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल जब्बार अपडेट करण जे लाइ।